त इमरान ख़ान 10 लख माण्हू मिलियन धरणो हणण जी ॻाल्हि पियो करे। मिलियन मार्च हूंदो, हाणे मिलियन धरणो आहे। मिलियन जलसो न आहे, छाकाणि जलसो अगरि 27 तारीख़ ते करे ऐं घर हलिया वञनि त पोइ त न शाम कुरेश त भले कुझु बि चए, लेकिन फवाद चौधरी साहब ऐं ॿिया वज़ीर जेके चवनि पिया त उनजो मक़सदु इहो आहे त कोई माइका लाल, यानी माइका लाल माना को MNA 10 लख माण्हुनि जे विच मां लंघी वञे, वोट ॾे इमरान ख़ान जे ख़िलाफ़ ऐं पोइ वापसि उन 10 लख माण्हुनि मंझां लंघी ॾेखारे त एॾो कलेजो कंहिंजो आहे त करे ॾेखारे। त ज़ाहिर आहे 27 मार्च ते नो कॉन्फिडेंस जी रिथ ते वोटिंग थींदी कोन, थींदी 28 मार्च ते या 29 मार्च ते, पर 28 मार्च ते ऐलान थियल आहे 28 मार्च ते। सो धरणो न हूंदो त हुन जलसे जो फ़ाइदो छा आहे? पोइ हुन जलसे जो सिर्फ़ु हिकिड़ो फ़ाइदो थी सघे थो त इमरान ख़ान 27 मार्च ते अची चए त बाबा मूं इस्तीफ़ा ॾिनी, मैं कुर्सी को लात मारता हूँ, फलाण करता हूँ, ढिमकान करता हूँ। सो काउंटर में मौलाना फज़ल रहमान साहब चयो आहे त PDM बि जेको हुननि जो हिकिड़ो डॉर्मेंट थी वियो, यानी हिकिड़ी बसि विसरियल ॻाल्हि हुई त 23 मार्च ते को हिननि खे लॉन्ग मार्च बि करिणो हो, उहो वरी हुननि एक्टिव करे छॾियो। त ज़ाहिर 23 मार्च ते त हुते कोन पहुचंदा, छाकाणि त 23 मार्च ते हुते OIC जो अञा सरबराहन मौजूदु हूंदा इस्लामाबाद में। 23 मार्च ते उहो कराची मां निकिरंदो, बन्नू मां निकिरंदो, कोयटा मां निकिरंदो, त हीअ डेट्स पंहिंजी अहिड़ी ठाहींदा त हीअ 26 जी शाम जो वञी डी चौक ते वेही रहनि, या 27 जी सुबुह जो पहुचनि, या 26 जी शाम ताईं पहुचनि, त हिकिड़ो ॾींहुं पहिरीं अची हुन इलाइक़े में मौलाना फज़ल रहमान साहब जा माण्हू पहुची वञनि, जिन्हनि लाइ ख़ुदि मौलाना फज़ल रहमान चयो त हुननि जो इहो बि कमु हूंदो त हू MNAs खे 2 हिफ़ाज़त पार्लियामेंट हाउस पहुचाइनि ऐं 2 हिफ़ाज़त हुननि खे वापसि वठी अचनि, ऐं सॼो शाराए दस्तूर चवनि था त असीं भरे छॾींदासीं माण्हुनि सां। हिन जो मतिलबु छा आहे? जहिड़ो आहे न हिन में ॾिसो। ऐं इस्लामाबाद असांजो हिकिड़ो तमामु हसास नाज़ुक शहर आहे। असां कराची वारा हिरियल आहियूं, ॿिया शहरनि वारा, इवन लाहौर बि कंहिं हद ताईं हिरियल आहे। इस्लामाबाद हिकिड़ो हसास नाज़ुक क़िस्म जो असांजो कैपिटल आहे। उन में जॾहिं लॉन्ग मार्च माज़ी में थींदा हुआ त ख़ुदि लॉन्ग मार्च इस्लामाबाद में अगरि इहो ख़दशो हूंदो हो त जेके सरकारी फोर्सिस आहिनि, पुलिस आहे, रेंजर्स आहे, कंहिं सां टकरा थी वियो त उन लाइ इस्लामाबाद में थरथलो मची वेंदो त यार अगरि हिते को 2 माण्हू ख़ुदा न ख़ास्ता हेठि मथे थी विया या लठियूं लॻियूं, तस्वीरूं, वीडियो, हे हो, त इस्लामाबाद जो मिज़ाज न आहे, नाज़ुक आहे। हाणे हिन भेरे तारीख़ में पहिरियों दफ़ो थियणु वञे थो त रियासती जेके इदारा आहिनि, पुलिस, रेंजर्स, हे हो, इन्हनि सां न 2 मुताहरिब ग्रुप, 2 पॉलिटिकल सिविलियन ग्रुप्स जेके आहिनि या पार्टीज़, उन्हनि जा माण्हू हिक ॿिए जे साम्हूं थियणु वञनि पिया। मार्को या मैदान जंग डी चौक आहे। ठीकु। हाणे त उते त को नो बार्स होल्ड थींदो न, पोइ उते त जंहिंजो जेको वस लॻो। मौलाना साहब बि चए थो हुनजे कारकुननि वटि जेके लठियूं आहिनि तेल में छा पुसियल आहिनि, हू बि PTI वारा चवनि था चूड़ियानी पवनी आहे, त छा थींदो पोइ? अच्छा, हाणे मसइलो थी वेंदो त प्राइम मिनिस्टर साहब, हुकूमत आहे PTI जी, रेंजर्स ऐं पुलिस ऐं FC हुते तइयुन करण जी ॻाल्हि शेख रशीद करे थो, त हू छा कंदो? ॿिन्ही खे लठियूं हणंदो? त हाणे सिचुएशन हिकिड़ी, मूं तव्हांखे कल्ह बि चयो त इमरान ख़ान साहब हिकिड़ो वाइल्ड कार्ड उछलायो आहे ऐं नेक्स्ट लेवल ते जहिड़े खे खणी वियो आहे, मतिलबु उचले सतह पर, मथी सतह ते हिन जहिड़े खे खणी पियो वञे, जिथे वरी उहा ई ॻाल्हि त ख़ान साहब या चाहींदो त भई सुलह सफ़ाई करे, जेका न्यूट्रल असांजी इस्टेब्लिशमेंट थियल आहे, हू विच में पए, असां ॿिन्ही खे धिके करे ऐं को असांजो को राज़ीनामो ॻोल्हे ॾे त 6 महीननि खां पोइ इलेक्शन थींदो, जीअं काकड़ फॉर्मूलो, को फॉर्मूलो, हिन दफ़े को ॿियो के ॿिए नाले सां फॉर्मूलो अची वेंदो, त असांजी टियाकड़ी कराए केरु? हीउ न्यूट्रल न थियो भई, न त असीं जेको आहे उहो मैदान, मतिलबु जेको रांदि जो मैदान आहे, न कंहिंखे न खेॾंदासीं, न खेॾणु ॾींदासीं। ठीकु आहे। मतिलबु छाकाणि फवाद चौधरी जेको हीउ चए थो त माण्हू न जिसमें दम है माई के लाल में जाके दिखाए आके दिखाए, त हीअ थोरी धमकी आहे, ॾाढी मुड़सी आहे न, सिधी धमकी आहे। हू बि चवनि था ठीकु आहे लठियूं असांजियूं बि तेल में पुसियल आहिनि, त हाणे या त जेका न्यूज़ इमरान ख़ान साहब छा सोचींदो हूंदो, हिन जी छा स्ट्रेटेजी आहे?
स्ट्रैटेजी सिंपल आहे, अगरि 172 MNA ख़ान साहब खे पक हुजे त पोइ इहो करण जी ज़रूरत ई कोन्हे, ज़ाहिर करण जी ज़रूरत ई न आहे। ज़ाहिर हू करे पियो, हिन जो मतिलबु इहो थियो, साबित इहो थियो त 172 MNA कोन्हनि ख़ान साहब सां गॾु। अच्छा, हाणे अगरि हू हुते ख़ान साहब छा चाहींदो हूंदो? ख़ान साहब चाहींदो त हीअ जेका एस्टेब्लिशमेंट असांजी न्यूट्रल आहे, अलिफ वरी मुंहिंजे पासे थी वञे, ख़्वाहिश आहे, मुश्किल थी लॻे। ॿी ख़्वाहिश हूंदी, भला असांजो को ट्रैकड़ी कराए, को ठाह कराए छॾे असांजी, ऐं झेड़े खे एतिरो वधायां जो न चाहींदे बि एस्टेब्लिशमेंट विच में पए, असांजो ठाह कराए, को असांखे को काकड़ फॉर्मूलो ॻोल्हे ॾे, ठीकु आहे। अच्छा, उहो बि नथा कनि। भले पोइ जेको शेख रशीद चए थो दमादम मस्त कलंदर थींदो, 10 सालनि लाइ सिविलियन हुकूमत हली वेंदी, फलाण थींदी, ठीकु आहे। छाकाणि त बतौर क्रिकेटर, बतौर प्लेयर इमरान ख़ान साहब जी साइकी इहा आहे त हिकिड़ी कमज़ोर टीम खां हाराइण बदिरां हिकिड़ी सघारी टीम खां हाराइजे, ही हिकिड़े प्लेयर जी साइकी हूंदी आहे। हिकिड़ो प्लेयर जेको हूंदो आहे, रांदीगर जेको हूंदो आहे, अगरि पाण खां सुठे रांदीगर खां हाराए वञे त हुनखे एतिरी नदामत या फिकाई न थींदी आहे। त ख़ान साहब सम्झे थो त हीअ जेका सिविलियन अपोज़िशन आहे, हीअ मूंखां कमज़ोर टीम आहे या मुंहिंजी बराबरी जी टीम आहे, हिन खां हाराए वियसि त सुबकी थींदी। एस्टेब्लिशमेंट अगरि विच में अची मूंखे फ़ारिग करे छॾे थी त ज़ाहिर हू त ॾाढी आहे, हुन खां हाराइण त हिकिड़ी वॾी ॻाल्हि थी वई। हिकिड़ी नफ़सियात, मतिलबु आउं हिकिड़ी अगरि असेसमेंट कयां त ख़ान साहब चाहींदो त हीअ जेको ऐं इन करे हुन न्यूट्रल जे लफ़्ज़ खे तमामु रेडिक्यूल कयो ऐं तमामु हुन लाइ बुरी तशरीह कढी। रीज़न आहे, अच्छा, पोइ अॼोकी तक़रीर में ख़ान साहब सॼी ॿुधाई त नवाज़ शरीफ़ बि एंटी मिलिट्री रहियो आहे, डॉन लीग्स ऐं हू मोदी सां मुलाक़ातूं, सॼो जेको एंटी एस्टेब्लिशमेंट नैरेटिव जेको मतिलबु एंटी मिलिट्री हुजण जो जेको नवाज़ शरीफ़ साहब माज़ी आहे, रिकॉर्ड कढी बीठो। आसिफ़ ज़रदारी जो बि कढी बीठो, साईं हीअ त चवंदो मेमो स्कैंडल थियो, फलाण थियो। त यानी असांजी मिलिट्री एस्टेब्लिशमेंट खे इमरान ख़ान न्यापो ॾिए पियो त ॾिसो हीअ त तव्हांजे ख़िलाफ़ु रहिया आहिनि, तव्हां वरी त एस्टेब्लिशमेंट अगरि अवल त कोन थी जवाबु ॾिए, पर अगरि जवाबु ॾिए त भई असीं हुननि जे पासे किथे बीठा आहियूं, असीं न्यूट्रल आहियूं। त हुते हू चए थो न्यूट्रल का शइ न थींदी आहे, इमरान ख़ान चए थो। सो ख़ान साहब जी जेका ही हिकमत अमली आहे, जेको ग्रेट गेम प्लान आहे ख़ान साहब जो, मूंखे मुंहिंजी नाक़स अकल में दानिश में सम्झ अचे थो त ही डेस्परेटली वॉन्ट्स ए एस्टेब्लिशमेंट हुनजे पासे अची वञे, मुश्किल, बी असांखे को टैकड़ी करे ॾे, को रस्तो कढी ॾे, असांखे विहारे, ख़ुदा ख़बर, टियों ईअं त पाण अची वञनि। त पोइ आउं सुभाणे हिकिड़ो सियासी तरह चई सघां त बाबा, ऐं पोइ छा थिए थो ॾिसो, अगरि सिविलियन सेटअप डीरेल थियो त पोइ ॿ टे ॾींहं त ख़ैर ख़ान साहब जो ज़िक्र थींदो, पोइ ज़ाहिर नओं सेटअप ईंदो त हू पंहिंजी सख़्तियूं, पंहिंजा मसाइल हूंदा आहिनि हुनजा, त सभिनी जो पोइ रुख़ थींदो त जमहूरियत का क्या होगा। पोइ हीअ जेका अपोज़िशन, मीडिया, सोशल मीडिया, अवाम, पोइ हाणे जमहूरियत जो छा थींदो, पोइ वर्ल्ड प्रेशर अचणु शुरू थी वेंदा। त ख़ान साहब वारी ॻाल्हि त पोइ वरी सानवी थींदी वेंदी न वक़्त सां गॾु। सो लेकिन चकर आउं सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि सिंपल लॉजिक ते सम्झां थो, मूंखे तव्हां सम्झायो त अगरि ख़ान साहब वटि 172 पक्का मेंबर मौजूदु आहिनि त हुनखे 28 तारीख़ ताईं जलसा करे, हा मूं इहो सम्झो भई जलसा कंदो, माण्हुनि खे मोबिलाइज़ कंदो, हिनखे हिकिड़ी अपॉर्चुनिटी तौरु, हिकिड़े मौक़े तौरु इस्तेमालु कंदो त पंहिंजी पार्टी खे, पंहिंजे जेको पॉपुलैरिटी घटि थी, मक़बूलियत हुनखे वरी वधाईंदो। पर 27 जो जेको ही मिलियन धरणो हणण जी ॻाल्हि करे पियो, दैट सिंपली मेक्स एक्सप्लेन इट ऑल, सॼो ई वज़ाहत थी वञे थी हिन ॻाल्हि खां पोइ त साईं वटि 172 जो अंग न आहे।